मौसमियात खाते सिंध में ख़मीस खां तेज़ बरसात पवण जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़मीस खां छंछरु ताईं सिंध में तेज़ बरसात जो इम्कान आहे। कराची ऐं हैदराबाद में शहरी ॿोॾि जो ख़तरो आहे। मौसमियात खाते हलंदड़ हफ़्ते सिंध में तेज़ बरसातूं पवण जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़मीस खां छंछरु ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातूं पवण जो इम्कान आहे। मौसमियात खाते चयो आहे त कराची, हैदराबाद, ठट्टो, बदीन, थर, उमरकोट, मीरपुर ख़ास सां गॾु टंडोलियार, मठियारी, जामशोरो, दादू, नवाबशाह ऐं ॿिनि इलाइक़नि में तेज़ हवा ऐं गजगोड़ सां तेज़ बरसात पइजी सघे थी। मौसमियात खाते मूजिबि कराची ऐं हैदराबाद में तेज़ बरसात पवण जो इम्कान आहे, जंहिं सबबि शहरी ॿोॾि जो ख़तरो आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त ख़मीस जी शाम या राति ख़लीज बंगाल मां मानसून जो सिस्टम सिंध ऐं ॾखण पंजाब में दाख़िल थींदो।